डॉक्टर साहब मां बेशुमार खून कया थो, बेशुमार माण्हू मारिया थो। जॾहिं तूं कंहिंजो खून कंदो आहे त तोखे हुन ते रहम न ईंदो आहे? डॉक्टर साहब रहम छा जो, मां त पैसा वठंदो आहियां। पहिरियों खून मां पंहिंजी भेण जो कयो। भेण? तुंहिंजी सॻी भेण आई? जी हाँ डॉक्टर साहब, मुंहिंजी सॻी भेण हुई ऐं हुन सॻी भेण खे मां हिकिड़े गैर मर्द सां गैर अख़लाक़ी हरकतूं कंदे ॾिठुमि। बसि पोइ हुन हमराह खे मां कल्टी करे छॾियो। छा आहे, छो वांदो अथई? हिन मां जिंद आज़ादु कराइण आयो आहियां। मां माहिर नफ़्सियात आहियां, को पुलिस वारो कोन को। मां प्रोफेशनल किलर आहियां, पैसा वठी माण्हू मारींदो आहियां। मुंहिंजो इलाज कयो। अच्छा, त तूं खूनी आहीं? जी हाँ डॉक्टर साहब, मां बेशुमार खून कया थो, बेशुमार माण्हू मारिया थो ऐं मां हाणे थकिजी पियो आहियां। मुंहिंजो इलाज कयो प्लीज़। घणे अरसे खां इहो कमु कंदो आहे? डॉक्टर साहब मूंखे 10 साल खनि थिया आहिनि। 10 सालनि में घणा माण्हू मारिया अथई? अंग यादि न आहे, बेशुमार माण्हू मारिया अथमि, छो त मारण खां पोइ मूंखे यादि न रहंदो आहे। माण्हुनि खे छो मारींदो आहे? उनजो को ख़ासि रीज़न आहे? पैसा वठंदो आहियां। आई एम अ पेड किलर। अला खून करण वक़्तु तुंहिंजी ज़हनी कैफ़ियत कहिड़ी हूंदी आहे? डॉक्टर साहब नॉर्मल, बिल्कुलु नॉर्मल। जॾहिं तूं कंहिंजो खून कंदो आहे त तोखे हुन ते रहम न ईंदो आहे? डॉक्टर साहब रहम छा जो, मां त पैसा वठंदो आहियां, पैसा वठी माण्हू मारींदो आहियां। भला मूंखे इहो ॿुधाए, तोखे पंहिंजो पहिरियों खून यादि आहे कंहिंजो कयो हुई? चङी तरह यादि। पहिरियों खून मां पंहिंजी भेण जो कयो। भेण? तुंहिंजी सॻी भेण आई? जी हाँ डॉक्टर साहब, मुंहिंजी सॻी भेण हुई ऐं हुन सॻी भेण खे मां हिकिड़े गैर मर्द सां गैर अख़लाक़ी हरकतूं कंदे ॾिठुमि। बसि पोइ हुन हमराह खे मां कल्टी करे छॾियो ऐं उहो मुंहिंजो पहिरियों फ़ोन हुयो जेको मूं कयो हरत में अची करे। पोइ तोखे पुलिस गिरफ़्तार त कयो हूंदो? न, मां रुपोश थी वियुसि, लिखंदो रहियुसि ऐं घटि वक़्तु मां लिखंदो रहियुसि पुलिस खां। हिकिड़े दफ़े मुंहिंजी पेट्रोल पंप ते कमु कंदड़ हिकिड़े वर्कर सां मुलाक़ात थी। उन मूंखे 10,000 जी ऑफर कई त 10,000 वठि ऐं मुंहिंजो मालिक मूंसां नथो ठहे, इन खे मारे अचु। मूं 10,000 उन खां वठी उनजे मालिक खे कल्टी करे छॾियो। सिर्फ़ 10,000 में माण्हू मारींदा? हाँ, मुंहिंजो शुरूआती दौर हुयो न, शुरूआती दौर हुयो। मां 10,000 खां शुरूआत कई ऐं आहिस्ता आहिस्ता मुंहिंजी पेमेंट वधंदी वई ऐं मां पोइ हिकिड़ो महांगो किलर थी वियुसि ऐं वॾी पेमेंट वठी माण्हुनि खे शूट कंदो रहियुसि। ठीकु आहे, भला मूंखे
इहो ॿुधाए त तुंहिंजो तरीक़े वारदात कहिड़ो हूंदो। तरीक़े वारदात डिफरेंट आहे आम किलर्स खां। मां सभ खां पहिरियों पंहिंजे क्लाइंट सां दोस्ती कंदो आहियां, उन जे क़रीब ईंदो आहियां। उन जे क़रीब अचण खां पोइ मां उनखे कटी कंदो आहियां जो हुनजो मूं ते एतिरो वॾो एतमाद थी वेंदो आहे त मूंखे हुनखे मारण में तमामु घणी आसानी थींदी आहे। जीअं तव्हां सां मां दोस्ती जो आगाज़ कयो। छा मतिलबु आहे तुंहिंजो? डॉक्टर साहब, तव्हांजो मर्डर मुंहिंजे हथां थींदो, छो त तव्हांखे मारण लाइ मूं वटि सुपारी आई आहे। ठीकु आहे, मां तोखे डबल पैसा थो ॾियां। जंहिं बि तोखे मुंहिंजे मारण जी सुपारी ॾिनी आहे हुनखे मारे अचु। न, कतई न, छो त इहो मुंहिंजे उसूलनि जे ख़िलाफ़ आहे। ॿुधो, गुड बाय। प्रोग्राम शतरंज जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।